बुलड़ी शाह करीम रमज़ान अल मुबारक जे भलारे महीने में मुनाफ़ेखोर वापारियुनि पारां वधीक अघु वठण जी शिकायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर बुलड़ी शाह करीम गुलाम सरवर बंबरो मुख्तियारकार बुलड़ी शाह करीम अज़ीज़ुल्ला सूमरो पुलिस नफ़री साण करे बुलड़ी शाह करीम शहर जो अचानक दौरो वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि एक्सपायर शयूं रखण ते ॾंड वसूल कया। असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकार शहर में वञी रेज़की दुकानदारनि समेत मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञी रेट मालूम कया ऐं आम वापे वारियूं शयूं चेक कयूं, जंहिंमें कुझु दुकानदारनि ऐं वापारी एसोसिएशन जे सदर हाजी इस्माइल मेमण, प्रेमचंद, दिलीप कुमार, मुजीब मेमण समेत ॿियनि दुकानदारनि खां ॾंड पिणु वसूल कया ऐं वार्निंगूं ॾिनियूं, जॾहिं त हिननि दुकानदारनि पारां मास्क न पाइण ते बि ॾंड वसूल कयो। मुख्तियारकार अज़ीज़ुल्ला सूमरो ऐं असिस्टेंट कमिश्नर गुलाम सरवर बंबरो जिन जो चवणु आहे त कंहिं बि रेट लिस्ट खां वधीक अघु वरितो त उनखे बख़्श न कयो वेंदो ऐं सिधो जेल मोकिलियो वेंदो। रिपोर्ट विकी सोलंकी, लाल टीवी न्यूज़, बुलड़ी शाह करीम।